गगर में उते मौजूद आहियूं। हिते जेको आहे फैक्ट्री आहे चाइना जी, जिते मोबाइल जेका चाइना मां ट्रांसफर थींदा उन्हनि खे हिते साड़ियो थो वञे। हिते उनजे उतां जेको धूं ख़ारिज थिए थो, उन सबबु जेको आहे हिते नौजवान जेको आहे फौत थी वियो आहे। अचो त उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हायूं। उनजो कहिड़ो कारण हो, कहिड़ी बीमारी हुई, छाजे करे फौत थियो आहे? सही इहा हुई जेका फैक्ट्री जेका हले थी, इन जो धुओं जेको सो इन जे फिफड़नि ते इन में पहुची वियो, तंहिंमें ई सफ़ा बीमार थी पियो। ऐं इन धुएं में वण वट जेके बि आहिनि सभु सड़ी विया आहिनि। ज़हरीली फैक्ट्री आहे, महिरबानी करे या फैक्ट्री पंहिंजे कानून सां हलायो या त बंदि थी वञे। अच्छा, हीअ पंहिंजो जेको फैक्ट्री आहे हिन मां जेको दज़ निकिरे थो, उन दज़ जे करे हिते केतिरा माण्हू बीमार ॿिया पिया आहिनि? इन में घटि में घटि न आहिनि तॾहिं बि 15-16 माण्हू बीमार थी चुका आहिनि। के आहिनि अञा के बीमार आहिनि। इहे नंढड़े ॿारनि खे बि ॾाढी तकलीफ़ आहे इन धुएं जे करे। हाणे तूं वॾो ऐं बुज़ुर्ग हिन ॻोठ में रहीं थो, तुंहिंजो ख़्यालु आहे त छा कजे? बसि असांजी इहो ई चऊं था, महिरबानी करे फैक्ट्री बंदि थी वञे। सर, इन हवाले सां असां पहिरियां बि ॻाल्हाए चुका आहियूं, वधीक असां तव्हांजे तौर सां ॻाल्हाईंदासीं। त असां चवंदा इहा जेका फैक्ट्री लॻल आहे, इन जे इलाइक़े जे अंदरि वॾो मुतासिर इलाइक़ो थियो आहे। ख़ासि करे ते माण्हुनि खे चमड़े जी बीमारी थी वियूं आहिनि। चमड़े जी बीमारी में मुतासिर माण्हू थी विया आहिनि। असांजो ॻोठ इर्द गिर्द ॻोठ जेके बि उते तमामु माण्हू बीमार थी चुका आहिनि। असांजो पंहिंजो छोकिरो असांजे ॻोठ जो नथा खनि, ख़ुशि ॻोठ जो हिकिड़ो छोकिरो बि फौत थियो आहे इन बीमारी सबबु। असां आला हुकाम अपील करणु चाहियूं था कि इहा जेका फैक्ट्री आहे, इन खे या ॿी जॻह ॾिनी वञे या कानून जे मुताबिक़ इन फैक्ट्री खे हलायो वञे, या ॿिए जॻह ते इनखे शिफ्ट कयो वञे, ताकी असांजा ग़रीब माण्हू जेके वीचारा ग़रीब आहिनि, जेके पुॼी बि कोन सघनि, उहे जेके बीमार थी था वञनि, उन बीमारी हालत कहिड़ी थी वञे उहा असांखे ख़बर आहे, असांजे अलाह खे ख़बर आहे। चमड़े जी बीमारी एतिरी ते वधी वई आहे, जेको मां तव्हांखे छा सम्झां। असांजा पाण ई हथु ॾिसो, असांजे पाण जे धुएं जे करे असांजी सॼी कंडीशन थी चुकी आहे। ऐं तव्हां पाण साम्हूं ॾिसी सघो था। त असां आला हुकाम खे असां अपील करणु चाहियूं था, CM खे अपील करणु चाहियूं था, IG, DIG, DG रेंजर्स खे अपील करणु चाहियूं था, महिरबानी करे इन फैक्ट्री खे कानून मुताबिक़ हलायो वञे, या इन फैक्ट्री खे मुतबादिल जॻह ॿी ॾिनी वञे, ताकी असांजा ॻोठ वारा, असांजा इलाइक़ा जेके सिहत जे करे जेके बीमार आहिनि उनखे सिहत मिले। जेके वीचारा बेरोज़गार, जेके ॿी ॻाल्हि इहा आहे, जेके बेरोज़गार उनखे नौकिरी बि कोन थी मिले। अगरि कंपनी में नौकिरी वठणु वञे त उन्हनि खे मार कुट करे भॼाए वञे, तव्हांजो हक़ न आहे। आख़िर इहो असां सां ज़ुल्म छो थो थिए? इहो त महिरबानी करे असां सां इहो जेको ज़ुल्म थी रहियो आहे, असां इन ज़ुल्म जे करे असां बिल्कुलु असां रोडनि ते निकिरंदासीं, आवाम कढंदासीं। जेका कंपनी आहे घणे अरसे खां हिते क़ाइमु? इहा तक़रीबन 2 साल थी विया आहिनि इन कंपनी खे। असांजे इलाइक़े जे इर्द गिर्द जेके ॻोठ आहिनि, कंहिंखे बि रोज़गार हुते न आहे मिलियो। असां रोज़गार हलिया छा, पर तव्हां इलाइक़े ॾिसो, वण टिण ॿूटा सॼा कारा थी विया आहिनि, पथर तक पंहिंजा रंग मटे विया आहिनि। एॾो ज़हरीलो धुओं जेको माण्हुनि जे वात में रात जो सुता पिया आहिनि, मुंहिंजा लटा ख़राबु, मुंहिंजा कपिड़ा ख़राबु, एॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। महिरबानी करे इन ते जेका कानूनी काॾे वञूं असीं ग़रीब माण्हू, पेट जी क्यों, बच्चनि जी क्यों, छाजी क्यों? रस्तो उल्टी हाणे ख़बर ई कोन्हे। डॉक्टर न वञूं था त हुतां पाणी जे करे, हवा जे करे, कंपनी केमिकल अचे थो, हेॾो केमिकल वणनि जी हालत आहे। जेका पन जेके सावा आहिनि उहे ई थियण था। ॿार त छा आहिनि, कारण ॾिसो केॾी चिपड़ियल आहे। ऐं गुज़िरियल 3 सालनि खां वठी तव्हां हिते यूनियन काउंसिल बि हलायो पिया ऐं माण्हुनि जा मसइला हल करियो पिया। हीउ ताज़ो जेको फैक्ट्री जो मसइलो पैदा थियो आहे, जेको इंतहाई ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे, हिन मामले में तव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि? साईं, ही जेकी शिकायत आहे उहो तक़रीबन बकोल ॻोठाणनि जे 2 सालनि खां हिननि खे इहा परेशानी आहे, तकलीफ़ आहे। हिननि बाक़ाइदा मूंखे यूनियन काउंसिल में अची करे त शिकायत कोन कई,
जॾहिं हीउ वाक़ियो थियो हुनजी नंढड़े जी फौतगी थी ऐं थोरो माण्हू परेशान थिया या ॻोठ में थोरो वावेलो मचियो। हुन खां पुठियां असां आयासीं, पुछा छा कयोसीं त हे ॿुधाइनि था त 2 साल खां वठी इहा फैक्ट्री का हलंदड़ आहे ऐं चाइना जूं मोबाइलूं जेके ॿाहिरां घुराए करे हिन बकोल जेके असां सही ग्राउंड ते कोन्हे मालूमात, लेकिन इहा बकोल हिन जे उहो साड़नि था ऐं उनजो जेको धुओं मुख़्तलिफ़ केमिकल्स जे सूरत में इहो अचे थो, जेको साह खणण में दारी ॻाल्हि इंसानु अंदरि वरी उहो मुंतक़िल थिए थो। इन जे करे हाणे असां विज़िट बि कयो मोस्टली ॻोठ में, असां ॾिठा त उनजे साह जी बीमारी जा काफ़ी खोड़साड़ा माण्हू आहिनि जेके हाणे हीअं साम्हूं वण बीठा आहिनि त उन्हनि ते असां ॾिठो त कारो धुओं या पन या वण बि सड़ियल आहिनि, जेको वण साड़े थो छॾे थो इंसान खे कीअं थो बख़्शे सघे। सो इन जे लाइ हिते इंडस्ट्रियल एरिया आहे हिते वॾो, जेको सम्झो त बेलगाम आहे ऐं रूल्स ऐं रेगुलेशन जी कंहिंखे परवाह न आहे ऐं हिते जेके माहौलियात जे हवाले सां जेके उपाउ वठणु खपनि, जेके रियलिटीज़ आहिनि, जेके ज़रूरी कम आहिनि, उहे त हिते केरु नथो करे। असां मुख़्तलिफ़ हवालनि सां पहिरियां बि हिननि सां मिलण जी कोशिशि कई आहे, उन्हनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, पर हे लोकल सिस्टम खे या हिते जे यूनियन काउंसिल्स खे अहमियत नथा ॾियनि। ऐं आउं सम्झां थो त जेको असांजो हिकिड़ो अंदाज़ो आहे हमेशह जेको पुराणो आहे त उहा जेके इंडस्ट्रियल एरिया आहे उहो त असां लोकल माण्हुनि जे फ़ाइदे में कोन्हे, न हिते रोज़गार था ॾियनि लोकल माण्हुनि खे, न उन्हनि ज़ारी ॻाल्हि आहे उन्हनि जे पासगिदाई में अची हे हानिकार कमु कनि था, न उन्हनि जी सेफ्टी जो को सिस्टम आहे। मतिलबु इहो त इहो फैक्ट्रीज़ इहे चीज़ूं असांखे मारण जो हिकिड़ो सबबु आहिनि ऐं रोज़गार त असां नथा ॾियनि, बल्कि हाणे असांखे मारण जे तरफ़ खणे पिया वञनि। सो इन जे लाइ मूं साईं मुराद अली शाह खे पहिरियां लिखियो, कमिश्नर खे बि लिखियो। इन खां पहिरियां हिकिड़ी हिन पासे गगर साइड में हिकिड़ी फैक्ट्री हलंदी बैटरी साड़ण जी, उहा बि वाह वेला करे असां बंदि कराई ऐं हिननि जे हवाले सां बि लिखियो, पर लॻे थो सिस्टम को हिन तदारक वठण लाइ तयारु न आहे। अलाए छा आहे, कहिड़ो ख़ौफ़ ख़बर न आहे कहिड़नि माण्हुनि जी फैक्ट्रियूं आहिनि। सो को लाहौर मां थो अचे, को पिंडी मां थो अचे, को ख़बर न आहे केरु ताक़तवर माण्हुनि जे उन्हनि जे जेको आहे गगर जो ॻोठ जेको आहे नंढो खोसो ॻोठ, उन ते असां मौजूदु हुआसीं। हिते जेका मुतासिर जेको और फौत थी वियो आहे नौजवान, उनजे पाण वारसनि सां ॻाल्हायो ऐं हिते जेका मौजूदु मुतासिरीन हुया उन्हनि सां पाण ॻाल्हायो। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीअ जेकी फैक्ट्री आहे चाइना जी, इहा मौतमार फैक्ट्री आहे जंहिंजे करे काफ़ी बीमारियूं जेको आहे उहे त जनम वठनि पियूं। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त हीअ जेकी कंपनी आहे इनखे क़ानूनी तरीक़े सां हलायो वञे, न त इनखे बंदि कयो वञे। कैमरामैन सां गॾु सैयद सजाद अली शाह, सोच TV, कराची।